ख़बरूं हींअर आयूं आहिनि ताज़ी डेवलपमेंट जेका आहे त राणा सनाउल्ला पीपल्स पार्टी सां त राब्ते में हो, पीपल्स पार्टी गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट सां बि राब्ते में हो 3 ॾींहंनि खां, पर हाणे हुन डायरेक्ट ज़ैन शाह खे, अयाज़ लतीफ़ पलीजो के ऐं राशिद महमूद सुमरो JUI वारे खे ऐं जेके वकील सा अॻवान आहिनि जेके ॿ धरणे में वेठा आहिनि सरफराज़ मेतलो ऐं आमिर वड़ाइच साहब सां राब्तो करायो आहे उहो राब्तो बकौल जो मेतलो साहब जे बशीर मेमण साहब राणा सनाउल्ला जो राब्तो करायो आहे। हाणे शायदि मुलाक़ात बि वकीलनि सां थींदी ऐं पोइ शायदि उहो जीअं फ़ैसिलो कंदा। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिन में 2 टे फैक्टर्स आहिनि। हिकिड़ो त इहो आहे त हीअ जेका जीअं तहरीक हली पए बेसिकली त माण्हुनि जी तहरीक हुई न, पाण त चवंदा ही कि हिकिड़ी धुर जी त तहरीक हुई कोन्हे, त आम माण्हू हिन जी मालिकी कई पई, लेकिन फ्रंट ते हिन में मुख़्तलिफ़ धुरियूं उनखे पाण खे तर्जुमानी कंदे नज़र आयूं। आख़िर में त पीपल्स पार्टी ख़ुदि बि निकिरी आई, जलसा जुलूस, त पीपल्स पार्टी ॿी धुर पीपल्स पार्टी जे जेके बि मुख़ालिफ़ पार्टियूं आहिनि जंहिंमें GDA खां वठी ऐं नेशनलिस्ट खां वठी ऐं रिलीजियस पार्टीज़ ताईं, उहे हिकिड़ी धुर अगरि पाण हुनखे कंसिडर करे वठूं। ऐं हिकिड़ी टी धुर जेका हुई हिन सॼी तहरीक में आहे रादर, उहो आहे सिविल सोसाइटी, सिंध जा आम माण्हू, सिविल नॉन सिविल छा थींदो आहे लेकिन चयो वेंदो आहे सिविल सोसाइटी, इन करे लफ़्ज़ इस्तेमालु पियो कयां, त सिंध जी सोसाइटी जंहिंखे घणे भाङे वकील रिप्रेज़ेंट करे रहिया, जेके ॿ ते धरणो हणी वेठा आहिनि। बाक़ी सभिनी जलसा जुलूस कया पिया, आम माण्हुनि बि जलसा जुलूस कया पिया, पर जॾहिं हीउ धरणो हयो वियो वकीलनि पारां ऐं आम माण्हुनि पारां, त मूं तव्हांखे उन ॾींहुं चयो त हाणे शयूं हिकिड़े पासे थियणु शुरू थींदियूं। पोइ कल्ह बि पाण डिस्कस कयो त छा थी सघे थो, या ॻाल्हि मञी वठनि या पोइ ताक़त जो इस्तेमालु थिए, उहो पाण डिस्कस करे चुकासीं। सो ॻाल्हि मञण खां पहिरीं हू चाहिनि था, वफ़ाक़ी हुकूमत जो जेको तासुरु अचे पियो त भई अचो पहिरीं असां सां ॻाल्हायो, या असीं तव्हांखे राज़ी करे वठूं या तव्हां असांखे राज़ी करे वठो। ॼण सिंध जी टिनी धुरियुनि वटि को ऑप्शन आहे क़ाइल थी वञण जो। छाकाणि त आम माण्हू ही टई धुरियूं अगरि राज़ी बि थी वञनि कैनाल से, त ज़ाहिर मां नथो चाहियां थी वेंदियूं, ईअं बताऊं हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, त टॉक्स उते हूंदियूं आहिनि, मुज़ाकरात उते थींदा आहिनि जिथे गुंजाइश हुजे त ॿी धुर बि कुझु मञी वठंदी, अधो अधु मञी वठंदी, कुझु मञी वठंदी, 10 पैसा मञी वठंदी। हिते त गुंजाइश न आहे न। त मुज़ाकरात राणा सनाउल्ला छा पियो करणु चाहे, या प्राइम मिनिस्टर सां मुज़ाकरात छा पिया कराइणु चाहिनि। लेकिन पोइ राणा सनाउल्ला कल्ह हिकिड़े उर्दू चैनल ते उहो पंहिंजो सबबु बि ॿुधाए छॾियो। हुन चयो त भई अगर ऐसे ही हम केनाल रद्द करने का ऐलान कर दें तो ये तो होगा कि वो हम पे जो इल्ज़ाम लगा रहे थे कि चोरी कर रहे हैं पानी के और चोर हैं, ये हैं वो हैं, तो पता फिर वो तो बात साबित हो जाएगी कि हम बात पकड़ी गई तो हम पीछे हट गए। तो मूंखे लॻो त अच्छा राणा साहब के या फेडरल हुकूमत के का फेस सेविंग खपे छा, का फेस सेविंग घुरे पई छा फेडरल गवर्नमेंट। त यार ईअं अगरि पोइ हिते हटी वियासीं त पोइ चवंदा हा ॾिठो चोरी झलिजी पई त तंहिंजे करे तव्हां पोइ हिते हटी विया आहियो। भाई तव्हां खोड़ मनसूबा हूंदा आहिनि दुनिया में, उहो हीअ त ख़ैर पाणी जहिड़ो इशू आहे, कॾहिं कॾहिं रोड्स जो, बिल्डिंग्स जो मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि, रिसेंटली मिनरल्स जो मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि जिथे मतिलबु उहो मुख़्तलिफ़ सबबनि जे करे सरकार उहो पहिरीं ऐलान कंदी आहे, पोइ ऐलान वापसि वठी छॾींदी आहे। इहो को अजीब ॻाल्हि त न आहे। सो अगरि सिर्फ़ु हिकिड़ी तरक़ियाती रिथा हुई ही कैनाल्स, त तव्हां ऐलान करे छॾियो। भई चओ था त ही आर्ग्यूमेंट इहो आहे, आर्ग्यूमेंट इहो ॾिनो वञे थो त छाकाणि त हिन कैनाल्स जे ठहण जो को नोटिफिकेशन जारी न थियल आहे, तंहिंजे करे असीं छा डीनोटिफाई कयूं। ठीकु आहे, पर इर्सा त हिन कैनाल्स लाइ पाणी सेंक्शन कयो आहे न, उहो कैंसिल थी वठे ऐं प्राइम मिनिस्टर ऑफिशियली अनाउंसमेंट करे त भई हीउ नथो ठहे। ॻाल्हियूं छा आहिनि, लेकिन सो इहो त राणा सनाउल्ला जी गुफ़्तगू मां लॻो त हुननि खे का फेस सेविंग खपे। ठीकु,
हाणे फेस सेविंग खपे त ॾिसो हिकिड़ी ॿी शइ जेका थी आहे सॼी ही जेको हाणे तक़रीबन 90 ॾींहं थिया आहिनि, 3 महीना थी विया आहिनि हिन तहरीक खे हलंदे सिंध में। हिन सां इहो थियो आहे त हाणे पहिरीं सिर्फ़ु चयो पियो वञे, इहो ई राणा सनाउल्ला साहिबु चए पियो, नवाज़ लीग जा ॿिया अॻवान चवनि पिया ये कौम परस्तों की बातें की मतलब छा वैल्यू छा है, और हराए हुए कौम परस्त हैं, हराई हुई पार्टियां हैं। अॼु बि तारड़ साहिबु चए पियो उमरकोट में हार गए इलेक्शन, त बाबा उहे हारायल आहिनि, हुननि खे तव्हां का स्टेक होल्डर न पिया सम्झो। त अॼु राणा सनाउल्ला फ़ोन खणे अयास पली सां ऐं ज़ैन शाह सां ऐं राशिद महमूद सूबरे सां ऐं वकीलनि सां छो पियो ॻाल्हाए? त भई अहिड़ी ॻाल्हियूं माण्हू करे न जेको सुभाणे उन ते पोइते हटणो पए। लेकिन नेवरदलेस इहा ॻाल्हि हिन जो जेको ही पासो बि तव्हां ॾिसो त यानी छा नवाज़ लीग पोइते पेर कया आहिनि? फेडरल गवर्नमेंट, सिर्फ़ु नवाज़ लीग न आहे, फेडरल गवर्नमेंट उहो पोइते पेर करे पई। ऐं अगरि पोइते पेर करे पई त हाणे हू सिंध में सिर्फ़ु पीपल्स पार्टी खे स्टेक होल्डर न पई सम्झे। अॼु खां 24 कलाक पहिरीं ताईं त वफ़ाक़ी सरकार जो मौक़ुफ़ हो त ही हाराए हुए लोग हैं, हिननि सां छा ॻाल्हायूं? असीं पीपल्स पार्टी सां ॻाल्हायूं पिया, ठीकु आहे। पर अॼु हीअ रिसेंट गुज़िरियल 4 कलाकनि में जेके ख़बरूं आयूं आहिनि त उहो मौक़ुफ़ जेको 3 महीननि जो मौक़ुफ़ हो वफ़ाक़ी सरकार जो, उहो मटिजी वियो आहे। हाणे हू पीपल्स पार्टी खे सिर्फ़ु यानी हू न पिया कंसिडर कनि त सिर्फ़ु पीपल्स पार्टी सां ॻाल्हाए वठंदासीं त को मसइलो हल थी वेंदो। हाणे हू बाक़ियनि खे बि स्टेक होल्डर कंसिडर कनि पिया। इहो हिकिड़ी वॾी चेंज आहे मुंहिंजे ख़्याल में, छाकाणि सिंध में जॾहिं बि इस्लामाबाद में चूंडियल हुकूमतूं, नज़र ईंदड़ हुकूमतूं या न नज़र ईंदड़ कुवतूं सिंध जे हवाले सां अगरि नेगोशिएट कंदियूं हुयूं त उहे पीपल्स पार्टी सां कंदियूं हुयूं। पर ही हिकिड़ी वॾी शिफ्ट आहे त हिन दफ़े उहे चवनि था त अच्छा मतिलबु अगरि पीपल्स पार्टी खे असीं राज़ी करे बि वठूं, मूंसां राज़ी करण सां मुराद इहो आहे त ठीकु आहे असीं हिननि सां मुशावरत करे वठूं, टॉक्स करे वठूं, त फ़ाइदो छा थींदो? मतिलबु ॿियनि खे केरु राज़ी कंदो? ऐं ॿिया बि ओतिरी ई ताक़त रखनि पिया। हाणे दिस इज़ ही अगरि तव्हां हिकिड़े वॾे कैनवास ते सियासी मंज़रनामे ते ॾिसो त ही सिंध ऐं वफ़ाक़ जे विच में जेको ॾहाकनि जी जेका केमिस्ट्री हुई उहा अपसेट थी वई आहे। माना राणा सनाउल्ला जो हिननि खे फ़ोन, जिन्हनि खे तव्हां हारायल चओ पिया, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे? ऐं ॿियो सबबु इहो आहे, ॾिसो सिंपल ॻाल्हि आहे त हीउ जेको बबलो ते लॻल आहे धरणो ऐं जे मुस्तक़िल मिज़ाजी सां वेठा आहिनि, ऐं माण्हू जीअं उन ते पोइ था अचूं तफ़सील सां, ऐं कमू शहीद ते बि लॻी वियो, हुते सही अरबे रुपयनि जो सामान जेको आहे उन्हनि जेके ट्रॉलर्स ऐं हीअ जेके विया पे पंजाब या पंजाब मां हिते आया पे एक्सपोर्ट लाइ या हितां आयल हुते वियो पियो, हीअ अरबे रुपयनि जो माल आहे। ऐं हुन में जेके पेरिशेबल आइटम्स आहिनि यानी फूड आइटम्स आहिनि, उहे त ख़राबु पिया थियनि। त अरबे रुपयनि जो नुक़सानु। ऐं ॾिसो पूरो हिकिड़े माण्हू कंहिंजो जेको ट्रॉलर जेको आहे, मिसाल 1 करोड़ रुपए जो माल खणी पियो अचे, को फ्रूट आहे, का ॿी आहे, का टी शइ आहे, उहा अगरि न पई पहुचे पोर्ट ते या पोर्ट तां निकिरी हुते न पई पहुचे पंजाब में या केपी में, त हुते ड्यूटी, टैक्सिस, सभिनी शयुनि जो डिले थिए पियो न। त डिसाइसिव ही के जलसे वलसे सां थियण वारी शइ हुई बि कोन। त इहो हिकिड़ो वॾो प्रेशर आहे। ऐं हू सम्झनि पिया त हिन लाइ त हुननि रेलेवेंट धुरियुनि सां ॻाल्हाइणो पवंदो जेको ही मसइलो हल कराए ॾियनि। पीपल्स पार्टी रोड ब्लॉक करे कोन वेठल आहे। रोड जेके ब्लॉक कनि पिया या जेको रोड ब्लॉक करण जो अञा इरादो रखनि पिया, उन्हनि खे डिसाम ऐं डिफ्यूज़ करणो पवंदो।